जख्म प्यार जो जख्म। सुनी दिए छा थियो आहे? तू छो पई रोई? अम्मा मां हाणे घर में न वेंदसि। मुंहिंजी हुते का बि ज़रूरत न आहे ऐं ना ही का मुंहिंजी हैसियत आहे। मूंखे हाणे हुते न मोकिलिजो। तो हथ करे छॾी आहे। घटि में घटि मूंखे त तूं कुझु ॿुधाई हा न। केलो पुट ई मुंहिंजो। अॻे बि शादी में तुंहिंजो को वलीमो कोन कयोसीं। जे हाणे शादी कई अथई, घटि में घटि हाणे त तुंहिंजो वलीमो कयूं हा। तोखे हथनि ते मेहंदी शेंदी लाया हा। अहिड़ी ॻाल्हि अहिड़ी शइ जी उमेद का मुंहुं मां न रखिजो। जेका शइ खपे पाण वञी ठाहिजो। तुंहिंजो मक़सदु छा आहे? तूं चवण छा थी चाहीं? हा, मां पंहिंजे मुड़ुस ते हुकुम हलाईंदसि ऐं तूं वरी मूं ते। भुल आहे तुंहिंजी, भुल आहे, सम्झी? इहो हर किस न विसारजांइ त तूं हिन घर जी नुंहुं आहीं। शादी खां पोइ हूअं बि घर मां जो न नुंहुं जो हूंदो आहे। पुट मुंहिंजे तरफ़ां तोखे खोड़ सारियूं मुबारक हुजनि। मां ॾाढी ख़ुशि आहियां। अम्मा ऐं बाबा, मुबारकबाद जा त असुल हक़दार तव्हां आहियो, जो तव्हां मूंखे महिनत सां पढ़ायो लिखायो ऐं हिन पोज़ीशन ते पहुचायो जो मां अॼु हिकु वॾो ऑफिसर थियण पियो वञा। सुणी, तूं छो ख़ामोश आहीं? छा तोखे पंहिंजे भाउ जी कामयाबी ते ख़ुशी नाहे थी छा? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।